वे शाहू वे शाहू रस्ता ही मटाए छॾिया भई। रसबंगुल खान रस्ता कोन मटाया आहिनि पर कुझु ॾींहं लाइ कच्चे में दोस्तनि ॾे वियुसि। सोचम त ॿ टे ॾींहं दोस्तनि ॾे रहां त पोइ हिते मोटंदुसि। उन्ही जे करे आस पास नज़र न पियो अचां। अरे शाहू थोरो ख्याल सां घुमंदो कर, पुलिस जा पेरा वधी विया आहिनि। रसबंगुल खान इहा तुंहिंजी सही ॻाल्हि आहे पर शाहूशी चार अखियूं करे घुमंदो आहे। कीअं कमदार? शाहू वॾो रज़ान आहे पर थोरो ख्याल सां घुमजाए। कमदार तूं शाहूशी खे कमज़ोर तो समझी? शाहू कुझु रहम कर शाहू, रहम कर। छॾीस शाहू छॾीस, वात मां वही वियो हूंदुसि। इजे रेस तूं को बचा, मुंहिंजो त साह कढी छॾियो हुई सफ़ा। शाहू शमशेर खे त कोन मारी, बाक़ी मूं ग़रीब लाइ त तूं शींहं आहे, शींहं हूंदई। कमदार शमशेर जा भाग भला हुया जो शाहू शी जे शिकार का बची वियो, पर हिन भेरे मुंहिंजी गोली जो घाट जरूर पहुचंदो ऐं मूं मां बची न सघंदो। न शाहू न, मूंखे ख़बर आहे त तो शमशेर खे सिधियूं गोलियूं आयूं पर हू बची वियो। पर शाहू हाणे थोरो सबुर कर, छो त अली खान ऐं शमशेर वारनि खे हिकु दफ़ा ॿीहर हिते घुराईंदुसि। जे न मञींदा त पोइ तूं उन्हनि ते बरसात वांगुरु वञी कड़की पहुचा। ईअं ई थींदो रसबंगुल खान, छो त शाहू शी जे डप खां हू बनी तो खेल लिखी ॾींदा रस। शाहू अञा त मस्ती उहा साॻी थई। हारस बंगुल खान छा कया? किथे वञा थो मुल्क खे साड़ियूं वञा थो। वॾो तो ज़रूरु आहे यार, अञा बि उहे साॻा ई जलवा अथई यार। वे